बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। न्यायती काबिल एहतराम असो अगणो तालके नाज़िम असो वडो भा हाजी आबिद बचानी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जो डिस्ट्रिक्ट काउंसिल के नामजद उम्मीदवार यासिर आफ्ताब बचानी साहब, चेयरमैन के नामजद उम्मीदवार शाहिद समद दाऊदानी, वाइस चेयरमैन पे सदाम आदिसर साहब, बिया जनरल काउंसिल के नामजद उम्मीदवार हैं जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी जाती जा कारकुन अकलियत साफी दोस्त इतेजा मोअज़्ज़िज़ीन तमाम जा दोस्त अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर कारकुन बागी साहब जे मथा असां जे ॻाल्हाइण पहिरीं ॻाल्हि त ठही नथो सो असां तकलीफ़ हाणे कोन कंदासीं, तव्हां सां हाल ओरींदासीं जो कि मूंखे ॾिठो मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मुंहिंजे दोस्तनि खे दावत ॾिनी ऐं हुते टाइम ते 4:30 बजे पहुची वियुसि। हुन खां जेको मूंखे ॾिठो तमामु जोश ऐं जज़्बो हलवलो थियो मूंखे नज़र आयो, जेको ख़ुशी थी जेको तव्हां जे हिसाब सां कैंपेन स्टार्ट कई है तो ये ॻाल्हि जी नवीद है त 24 जुलाई ते यूसी जाती में ज़िले टंडोलायर में तीर हूंदो ऐं तीर जी बरसात हूंदी। सो ॻाल्हियूं त इलाही घणियूं आहिनि पर आउं इहे ई तव्हांखे चवंदुसि त तव्हां ख़ुशकिस्मत यूसी जाती जा तमामु तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह नौजवान क़यादत मिली है, भाई चाक है, खानदानी माण्हू आहिनि, पढ़िया लिखा आहिनि तो तव्हां खां परे किनाम कोन वेंदा। ऐं मज़े जी ॻाल्हि त बचानी फैमिली आहे, पीपल्स पार्टी आहे, पीपल्स पार्टी जूं जड़ूं अवाम में आहिनि ऐं अवाम सां ई पीपल्स पार्टी आहे। काको आयो अकलियत वारो ने ॻाल्हि कई त असां कॾहिं बि पीपल्स पार्टी का अॻियां पोयां कोन थिया आहियूं। तव्हां ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान में वाहिद सियासी जमात है जेका कॾहिं तव्हां अक़लियत खां कॾहिं परे कोन्हे वई, हमेशह तव्हां अक़लियत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी मिली है। ॿी का बि सियासी जमात ॾिसो उन करे तव्हांजी ॻाल्हि कोन कई आहे। जज़्बो वलवलो खणी 24 तारीख़ ते इलेक्शन वारे ॾींहं ते हिम्मत सां पंहिंजा वोटर पहुचाइणा आहिनि पोलिंग स्टेशन से सुठे माहौल सां वोट कराए शाम जो गॾिजी जश्न कंदासीं ऐं दिला तीर बि जाते गॾिजी डांस कंदासीं। सभिनी जी महिरबानी। जीए भुट्टो।